अहमदपुर ॻोठ वसरू जे समाज अॻवान मोहम्मद इब्राहिम शेख मीडिया अॻियां सख़्त एहतिजाज कंदे चयो त ॻोठ लोंग लाड़ जे रवासी ज़मीर लाड़ खे स्कीम में वरितल मोटरसाइकिल जा पैसा घुरण तां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकी ॾेई रहियो आहे ऐं हिरासा करे थो, जॾहिं त 2 लख खां 50,000 रुपए लाइ कूड़ा ड्रामा करे मीडिया ट्रायल कयो पियो वञे, जेका वॾी ज़्यादती आहे। हिन वधीक चयो त मां हिकु समाजी अॻवान आहियां, हमेशह समाजी कम में अॻभरो हूंदो आहियां, पर ज़मीर लाड़ के हिकु ॾुआरी क़िस्म जो माण्हू आहे जो मुख़्तलिफ़ शरीफ़ माण्हुनि जा पैसा खाई विया आहे, ओतिरो उन्हनि खे कूड़ा ऐं ॻोठ विस्तरा जो रहण वारो आहियां, तालका टिंगरी ज़िला खेरपुर जो आहे। मुंहिंजी स्कीम हलंदी आहे मोटरसाइकिलुनि जी, जंहिंजा पैसा आहिनि मुंहिंजा ज़मीर हुसैन लाड़ करे, जेको उन पैसनि जे एवज़ मूंखे मुंहिंजे मथां अगवा जा केस थो करे ऐं मां हाणे उन कोर्ट मां बाइज़त बरी थी वियो आहियां। मां SP खेरपुर खे ऐं DIG सखर खे इंसाफ़ जी अपील थो कयां, मूंसां इंसाफ़ कयो। कोर्ट भी जेको आहे हिनखे कूड़ो करार ॾिनो आहे न। जी हा, कोर्ट जेको नोटिस पियो आहे उन में त ईअं लिखियलु आहे त हे कूड़ो आहे, जेको आहे केस ख़ारिज कयो वञे। जी हा, कोर्ट हुनखे कूड़ो करार ॾिनो आहे ऐं उहो कूड़ो थी वियो आहे। मां हुनजो नकुल बि वरितियो आहियां। माना SSP जेको आहे तव्हां सां इंसाफ़ करे। SSP खेरपुर मूंसां इंसाफ़ करे, महिरबानी।